हाँ कहिड़ा हाल अथई? जीजू विया सा? हाँ हू त विया। हाणे मां छंड बुक ते लॻी आहियां छोकी कम वारी माई अचण वारी आहे न। मां चयो पई राखी ते छा थी खणी वञी भाऊ ला? मां त किलो मिठाई खणी ईंदसि ऐं शे शिकिल खणी ईंदसि। शे शिकिल में टोशे ई पेन खणी ईंदीसांसि बसि। मां सोचा पई अचां या न अचां छोकी मुंहिंजी निणानूं बि सब्रनि पई हिते अचण ला। हलिया चरी, पहिरीं बि त तुंहिंजी निणानूं ईंदियूं हुयूं। इहो ई त मौक़ो मिलंदो आहे भेनरुनि खे गॾु मिलण जो। हाँ यार सोचा थी 500 जी मिठाई थी अचे, ॿियो शइ शिकिल, ॿियो किराया भाड़ा, पोइ बि भाभी 500 जो नोट थी पकड़ाए छॾे। हा उहो त आहे। हिन लाइ मां सोचा पई तोखे पैसा पेटीएम करे छॾां, मुंहिंजी राखी बि तूं ॿधी अचिजांइ ऐं मिठाई जा पैसा बि ॾेई अचिजांइ ऐं चईं त मिठाई वठी ॾेई अचिजांइ। अची वञी हा त ॾाढो सुठो थींदई, न त भाऊ जे दिलि में दुख थींदो। ऐं भाभी 500 जो कागड़ ॾींदी त मुंहिंजे दिलि में दुख थींदो। अच्छा तूं चाचा जे घर वेंदी आहीं छा राखी ॿधण? हा उते बि वेंदसि न, लल्लू ऐं बेबू खे राखी ॿधण। हर साल वेंदी आहे त हिन साल बि वेंदसि। त मुंहिंजी बि ॿधी अचिजांइ ऐं अगरि 500 ख़र्ची ॾियनि त 200 मिठाई त ॾेई अचिजांइ। अच्छा तुंहिंजी शइ शिकिल ॾियनि त पोइ मां छा कयां? न न न मुंहिंजी शइ शिकिल न वठिजांइ, मुंहिंजा त पैसा वठिजांइ। चइजो हुते शइ शिकिल वेंदी कीअं, पैसा ॾेई छॾियूं। हल ठीकु आहे, हाणे फोन थी रखां मां। हल ठीकु आहे, चऊं मुंहिंजी राखी ॿधी अचिजांइ न। हाँ ठीकु आहे।